जेको असां वटि शेर मोहम्मद मुग़ैरी साहब इलेक्शन को अॻु में हर महले में ट्रांसफार्म ॾे पियो, सिर्फ़ लालच इहो इज्तिमा MP थिया। हाणे उहो ट्रांसफार्म ॾियण वारो फलाही कम करण वारो दूरबीनी में भी नज़र नथो अचे। असां सी कैंप इन जे लाइ क़ाइमु कयो आहे त असांजे जैकबाद जो ज़िले जो ऑफिसर जनाब SP साहब को असांखे वॾो ॾुख थियो आहे। हक़ीक़त ॻाल्हि इहो आहे त ज़िले जो मालिक SP साहब हूंदो आहे। कल असां हड़ताल कयो आहे त SP साहब असां सां मिलण जे लाइ बि तयारु न हुयो। अॼु बि असां वेठा आहियूं। असां SP साहब खे इहो वाज़े करे ॿुधाइणु चाहियूं था जेतिरे ताईं ग़ुलाम सरवर जो जेको सामान वियल आहे, पैसा वियल आहिनि, इहे वापसि न थींदा, असां हर क़िस्म जो हड़ताल कंदासीं, रोडनि ते वेंदासीं, शहर बंदि कराईंदासीं। क़ौम खोसे खे अलाह जो नालो विझी करे पूरे क़ौम खोसे खे हिते जैकाबाद में घुराईंदासीं। जेके बि अमन जा हामी आहिनि, जहिड़े बि क़ौम सां तालुक़ु रखनि था, उन्हनि खे बि असां अर्ज़ु ऐं अपील कंदासीं त असांजे पूरे सिंध में बदअमनी थी वियो आहे। ख़ुदा कारण अमन जे लाइ आवाज़ उठाइनि। जेको असां वटि शेर मोहम्मद मुग़ैरी साहब इलेक्शन को अॻु में हर महले में ट्रांसफार्म ॾे पियो, सिर्फ़ लालच इहो इज्तिमा MP थिया। हाणे उहो ट्रांसफार्म ॾियण वारो फलाही कम करण वारो दूरबीनी में भी नज़र नथो अचे। असांजे तालके जैकाबाद में जेतिरो बदअमनी थी वियो आहे, हाणे शेर मोहम्मद मुग़ैरी साहब किथे आहे? MPA साहब ऐवाननि में आवाज़ उठाए ॻाल्हाए, ही बदअमनी थी वियो आहे। हूअं त तव्हां चओ था असां बरोचूं गगेला हूं, गगेलनि जो ख़्यालु नथा करनि। न सिंधी बचे थो, न माण्हू बचे थो, न मज़दूर बचे थो, न हारी बचे थो, न ग़रीब बचे थो। बदअमनी जे वर सभु चढ़ी विया आहिनि। महिरबानी कयो, जैकाबाद ज़िले में ख़ासि करे अमन अमान करायो, न त इहे हड़ताल जारी ऐं सारी हूंदा। असां SP साहब खे अर्ज़ु ऐं अपील कयूं था, ख़ुदारा तव्हां कमीशन पास आयो, सिर्फ़ इहो कमीशन पास न हुजो जो तव्हां हर थाणनि खां मंत्रियूं वठी करे SHO रखायो। जिथे बदअमनी थिए त वाह वाह तेल गुज़रे थो, उते कमीशन, जाथों भी कोई गुज़र थे तो उते कमीशन आहे। लेकिन ॾोहारनि जे लाइ कोई ख़्याल, कोई सम्झ न आहे। हिते चढ़ूं था जैकाबाद में साइकिल मोटर ते साइकिल मोटर चट, वञूं था बैंक में पैसा फुरे वञनि था। ही कहिड़ो? असां भला अफगानिस्तान में रहूं था, इंडिया में रहूं था, कहिड़े इलाइक़े में असां रहूं था? उन इलाइक़नि में अमन अची वियो आहे, असांजे पाकिस्तान में अमन न आहे। SP जैकाबाद खे असां चऊं था पंहिंजे इहदे जो ख़्यालु रखे, पंहिंजे कुर्सी जो लिहाज़ रखे। अवाम ऐं अलाह तोखे इहो कुर्सी ॾिनो आहे, नवाज़ियो आहे, इन जो ख़्यालु रख, इलाइक़नि में अमन कराए। अस्सलाम वालेकुम। मुतालबो हिकिड़ो ई एजेंडा आहे त अमन अमान, ऐं अमन अमान असांजो बुनियादी हक़ आहे। असां टैक्स पेड आहियूं, पाकिस्तान जा शहरी आहियूं। अमन अमान बिल्कुलु न आहे। अॻे ॿियनि ज़िलनि में ॿुधा हुआसीं, पर असांजे ज़िले में हाणे बाहि भड़की पई आहे। ठुल वञो, गड़ी खेरे वञो, जैकाबाद वञो, सिटी जैकाबाद में तव्हां ॾिसो त केतिरियूं वारदात थियूं आहिनि, ऐं ॿाहिरियाली में वारदात थियूं। हाणे हेॾो सारो करीब शहर आहे जिथे थाणो मौजूदु आहे, उते हिकिड़े वापारी जे घर में घिरी उनजी चौदीवारी तक़ुज़ पैमाल कयो वियो आहे, ऐं 2 करोड़ रुपया उन वापारी खां फुर करे खणी विया आहिनि, ऐं उनखे महीनो थी वियो आहे, उनजे लाइ का बि तदारुक न आहे। ऐं एडिशनल IG जो जेकॾहिं ट्रैक्टर वञे थो 2 कलाकनि में बरामद थी सघे थो। बाक़ी 2 करोड़ जेके वयल आहिनि, ऐं वापारी खे उनखे तहफ़ुज़ कोन्हे। अहिड़ी नाजा जी बावजूद हिन महिल ताईं चोर बि ज़ाहिर कोन्हे, रिकवरी बि कोन्हे। असां इन जे लाइ वेठा आहियूं त अमन अमान बहाल थिए, सॼे ज़िले जो बहाल थिए, सॼी सिंध जो थिए, ऐं रिकवरी थी वञे। असां इन जे लाइ वेठा आहियूं। अमल अॼु असां हितो स्टार्ट कयो आहे बुख हड़ताल खां, ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ जो ॾिसूं था दोस्त गॾिजी करे जेको लाहेमल गॾिजी करे असां कंदासीं। थी सघे असां बाईपास बंदि कयूं, शहर जी काल ॾियूं, इहो असांजो हक़ आहे। पुरअमन तरीक़े सां एहतजाज कंदासीं। असां एहतजाज ओतिरे ताईं जारी सारे जेतिरे ताईं गिरफ़्तार न थींदा मुजरिम। घोटकी, कंदकोट, कश्मीर ऐं शिकारकाबाद में जैकाबाद पूरो ज़िलो बदअमनी जे वर चढ़ी वियो आहे। उहो ॾींहुं ख़ाली न आहे जो को क्राइम नथो थिए। वॾी ॻाल्हि आहे ताज़ो जेको 1.5 करोड़ जो मेगा क्राइम थियो, घर वारनि खे वाड़े करे हिरासां करे उतां जो सोन, उतां जो रोक रक़म ऐं ॿियो सामान जेको आहे फुर करे हलिया विया।
पर उन जो को बि रिज़ल्ट नथो जेका इंतहाई अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे हितां जो बिज़नेस जेको आहे अमन अमान जी सूरत हाल ख़राबु हुजण जे करे ख़राबु थी चुको आहे एतिरे क़दुरु जो न नौजवान न ॿार पर औरतूं बि हिन वक़्तु महफ़ूज़ न आहिनि घरनि में धाड़ा लॻनि था पिया तंहिंजे करे असां डिमांड कंदासीं त ख़ुदा जे वास्ते अमन अमान करे अवाम खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे ताईं असांजी जदोजहद जारी रहंदी जेसि ताईं अमन क़ाइमु नथो थिए ऐं मुख़्तलिफ़ क्राइम मुब्तला माण्हू जेके आहिनि उन्हनि खे अरेस्ट नथो कयो वञे उहे ई पुराणा आहिनि जेको अमन अमान बहाल कयो माण्हुनि खे तहफ़ुज़ ॾियो कारोबार खे तहफ़ुज़ ॾियो ख़ासि कर जेको कॾहिं बख़्श में धाड़ो लॻो आहे उनजो सामान वापसि करे ॾियो उहे मुजरिम गिरफ़्तार थिया कया वञनि असांजो इहो ई मुतालबो आहे अॼु हिते हड़ताली कैंप ते वेठा आहियूं बुख हड़ताल आहे ॾिसूं था मुतालबा नथा मञजनि त असां शहर बंदि कंदासीं या बाईपास बंदि कंदासीं जेतिरे जी मुतालबा नथा मञनि असांजो एहतिजाज जारी रहंदो कोई अहिड़ो असां ग़मन खपे कोई असांजो मुतालबो न आहे असां न कोई मंशा जो कारोबार कयूं था न मंशा जो हिसो घुरूं था असांखे तहफ़ुज़ ॾियो न असां तहफ़ुज़ जी ॻाल्हि कयूं था असांजे घरनि में हाणे कोसनि जे करीबश में घरनि में गिरी 4 दीवारी जो ॾिसो पामाली कनि था उते असांजा नंग आहिनि घरनि ॿारनि जे साम्हूं लेडीज़ जे साम्हूं जेके चूड़ियूं खसनि था कन कटनि था हथ ॿांह कटनि था इहो कहिड़ो असांखे तहफ़ुज़ ॾियो न बसि ॿियो कुझु न आहे जीअं ॾिठो त हिते जेको आहे जेकंबाद में जराइम जेको वाइट कॉलर करे थो वाइट कॉलर गिरफ़्तार कयो 5 जो कमु अमन अमान बहाल आहे वाइट कॉलर गिरफ़्तार कयो न